अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु जो किताबु आहे सिंधी कल्चर ऐं लेखक उन जा आहिनि ग़ुलाम रब्बानी आगरो साहब। सक़ाफ़त खातो हुकूमत सिंध पारां ही शाया कयल किताबु, जंहिंजो हिकिड़ो टॉपिक आहे क़ाबिल फ़ख़्र सरमायो। 84 पेज आहे इन्हनि जो। साईं जिन लिखनि था त सिंधी कल्चर पाकिस्तानी कल्चर जो क़ाबिल फ़ख़्र सरमायो आहे। उन जो तहफ़ुज़ ऐं फ़रोग़ लाइ अमली कमु करण जी ज़रूरत आहे। उन सिलसिले में मुमकिन बुनियादी उनवाननि जी निशानदही पिणु कई आहे। इल्मी तहक़ीक़ जो कमु मौज़ूअ सां तअल्लुक़ रखंदड़ इल्मी किताबनि जो अदम मौजूदगीअ में थी नथो सघे। ख़ुशकिस्मतीअ सां सिंध जे माज़ीअ जी तारीख़ ऐं कल्चर जी इर्तिक़ा बाबति एतिरो त किताबी ज़ख़ीरो मौजूदु आहे जेतिरो ग़ालिबन पाकिस्तान जे ॿियनि हिस्सनि बाबति न हुजे। सन 1956 में मरहूम मुमताज़ हसन, जेको उन वक़्तु पाकिस्तान जो माली सेक्रेटरी हुआ, पंहिंजे घाटे यार पीर हिसामुद्दीन राशिदी साहब जी तजवीज़ ऐं तहरीक ते सिंध जे माज़ीअ जे आलिमनि ऐं दानिश्वरनि जा लिखियल कलमी किताब महफ़ूज़ करण ऐं उन्हनि खे छपाइण लाइ सिंध अदबी बोर्ड खे ख़ुसूसी माली इमदाद ॾिनी। मुमताज़ हसन वॾो इल्म दोस्त हो ऐं संदन सक़ाफ़ती सरमाए जो आशिक़ बि हो। सिंधी अदबी बोर्ड मुमताज़ हसन जे इल्मी परूड़ीअ जो फ़ाइदो वठी सिंध जे कुंड कुड़छ मां कलमी किताबनि जी तलाश कई ऐं ख़ुदा जे फज़ल सां तक़रीबन 450 बेबहा कलमी किताब ज़ाया थियण खां बचाए वरिता। जे हूअं बि ख़ानगी किताबनि में उॾोहीअ जो खाज थी वञण हा, या सिंध जे दस्तूर मूजिबि कुझु घणा पुराणा थी वञनि हा त कंहिं खूह या दरिया में दाख़िल थियनि हा। इहा किताब हाणे आलिमनि जी इस्तफ़ादे लाइ सिंधी अदबी बोर्ड जे कुतुबखाने में मौजूदु आहिनि। हिन भेरे मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी साहब उन सिलसिले में नवाब शाह ऐं बूबकनि जे किन नामवर इल्मी ख़ानदाननि जो कलमी किताब ॾिसण विया। हिकु हंधि उहे किताब कबटनि में उन सूरत में ॾिठाई जो उॾोही लॻण करे किताबनि जो अधु हिसो कबाट जा कटिजी हिकु थी वियो हो ऐं ज़ोर ॾियण सां किताब जो बाक़ी बचियल हिसो हथ में हलियो पिए आयो। बोर्ड जे आलिमनि वरहनि जा वरह उन्हनि किताबनि ते महिनत करे कुझु अञा 40 खनि किताब ख़ासि करे अरबी ऐं फ़ारसीअ में लिखियल एडिट कया ऐं बोर्ड उन्हनि खे शाया कयो। तॾहिं इल्मी दुनिया जो उहो कारनामो ॾिसी हैरान रहिजी वई। कैनेडा जे मर्कल यूनिवर्सिटीअ जो इंस्टीट्यूट ऑफ इस्लामिक इंडस्ट्रीज़ जे डायरेक्टर प्रोफेसर चार्ल्स साडम फरमायो, दुनिया में अहिड़े क़िस्म जा थोरा इल्मी इदारा जिन जो कारगुज़ारियुनि जो रिकॉर्ड सिंधी अदबी बोर्ड जहिड़ो शानदार हुजे। बोर्ड न फ़क़ति सिंधी ज़बान ऐं कल्चर जे बल्कि पूरी इंसान ज़ात जे इल्मी ख़िदमत कई आहे। साॻी रीति लंडन में रॉयल इशाक सोसाइटीअ जे एज़ाज़ी सेक्रेटरी साइमन डिगेई बोर्ड जे शाइल कयल उन्हनि किताबनि ते तबसरो कंदे चयो, दुनिया में शायदि ई को इदारो हूंदो जंहिं मक़ामी तारीख़ ऐं कल्चर बाबति फ़ारसी ऐं अरबीअ में लिखियल नायाब अणलभ किताबनि खे शाया करे उन्हनि खे आलिमनि जे बेमिसाल ख़िदमत कई हुजे, जेके पर सग़ीर जे इस्लामी कल्चर ऐं तारीख़ में गहरी दिलचस्पी वठनि था। सिंधी अदबी बोर्ड में शाया थियल उहे किताब फ़क़ति सिंध जे मुल्की ऐं ग़ैर मुल्की हाकिमनि जी जंगी कारनामनि जा दास्तान कोन आहिनि, बल्कि सिंध जी तारीख़ ऐं कल्चर जा तारीख़ी दस्तावेज़ आहिनि। उन्हनि जे मुताले सां माज़ीअ में सिंध जे माण्हुनि जे समाजी हालतुनि जी ख़बर पवे थी ऐं परूड़ पवे थी त जॾहिं के ग़ासिब सिंध ते क़ाबिज़ थिया आहिनि, तॾहिं सिंधी कल्चर जे मुहाफ़िज़ मुस्लमान सूफ़िन अवाम जो कीअं दिलजोई ऐं रहनुमाई कई आहे। मसलन
ज़ालिम बाक़ी बेग तुरखान जॾहिं सिंध जे बाग़ी क़बीलनि खे मोह ॾियण जे लाइक़ न रहियो तॾहिं हिन तशदुद ऐं दॿाउ जहिड़ा अहिड़ा त वेशियाणा तरीक़ा इख़्तियार कया जो पाण छितो ऐं चरियो थी पियो। चौतरफ़ जासूसनि जो जाल विछायईं, अनाज जा ज़ख़ीरनि अंदरूनी करायईं, ज़ख़ीरांदोज़ी कराए हथरादू ॾुकार पैदा कयाईं। ख़ल्क़ वञी सूफ़ियुनि जो सहारो वरितो, जिन में अब्दुल वाहिद पुरानी सभिनी में मशहूरु हुओ। बाक़ी तुरखान मथि ख़ल्क़ खे भड़काइण जो इल्ज़ाम मढ़ियो ऐं न फ़क़ति खेसि बल्कि संदसि पुटु सादिक़ खे पिणु क़त्लु करायो, शहीदनि जो रंगु लाथो। बाक़ी तुरखान पाण पंहिंजे पेट में छड़ो हणी आपघात करे कयो।